من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت أحد عشر كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا إن الشيطان للإنسان عدو مبين. اللہ جی پناہ شیطان مردود خان شروع اللہ رب العالمین جی نالے سان جو گوڑو مہربان نے نہایت رحم کرے والا. سورہ یوسف کی تفسیر کری رہی ہے. حضرت یوسف علیہ السلام سونو بیٹھے ऐं सोनो पंहिंजे जे पे खे चए जे मुंहिंजा पे राति मूं सोनो ॾिठो आहे जे मूंखे 11 तारा हिकिड़ो सिज में हिकिड़ो चंड सजदो करे रहिया आहिनि. 11 जेको तारा हिते रहिया यानी 11 तारा से मुराद हज़रत यूसुफ जा जेको 11 भाउ हुआ सिज से मुराद हज़रत यूसुफ जो पे चंड से मुराद हज़रत यूसुफ जी मां जेको आज्ञा हली करे आज्ञा सूरत में है हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मिस्र जा बादशाह वेंदा तरी पे मां ने बड़े बाप ते हज़रत यूसुफ के सजदो कईला आज्ञा बाप जी ताबीर बयान की. ते सजदो जेको ताज़ीम जो सजदो रेस्पेक्ट जो सजदो इबादत जो न हो. उन ज़माने में हज़रत आदम अलैहिस्सलाम जी शरीयत में ऐं हज़रत यूसुफ जी शरीयत में ई सजदो जायज़ हो. क्यों सजदो? ताज़ीम जो सजदो रेस्पेक्ट जो सजदो. हिकिड़ो सजदो है तो इबादत जो, ॿियो सजदो है तो ताज़ीम जो इज़्ज़त जो सजदो. इबादत जो सजदो तो तव्हांखे ख़बर आहे जे अल्लाह रब्बुल आलमीन सिवा कंहिं ॿिए खे अला करे जाइज़ न आहे. अल्लाह जे नबी फरमाया जेकॾहिं अल्लाह सिवा ॿिए खे सजदो जाइज़ है तव्हां औरत खे हुकुम ॾिया कि पंहिंजे धड़ीअ खे सजदो करे. अल्लाह रब्बुल आलमीन सिवा ॿिए खे सजदो जाइज़ न आहे. हिते जेको सजदो जो ई सजदे ताज़ीमी सजदो हो. कई माण्हू हिन जा दलील पकड़ी था जे हज़रत यूसुफ जे ज़माने में सजदो जाइज़ हो तो वो ओतिरे सुधी जो हज़रत यूसुफ जी जेको शरीयत हुई दीन हो वो पाण करे दलील नथो बनी सघे. उम्मत मोहम्मदिया ला करे वो शरीयत दलील नथी बनी सघे. उन ज़माने जे अंदर त भाउ भेण पिण में निकाह कईंदा. हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जेको शरीयत हुई उन में भाउ ऐं भेण पिंड जे अंदर निकाह कईंदा हुआ त उन जी शरीयत पाण करे दलील नथी बनी सघे. त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां बैठे पंहिंजे पीउ खे सुणाए हज़रत याकूब हज़रत यूसुफ के ने قال या बनैया ला तक्सुस रुया का राइखवदे फयकीदु लक कैदा. ऐ मुंहिंजा पुत्र हिन सोणे खे तूं तुंहिंजे भाउ खे न चइजो. हिन सोणे खे तूं तुंहिंजे भाउ खे न चइजो. थी सघे तो तुंहिंजो भाउ तोखे नुक़सान पहुचाए. हज़रत यूसुफ के हज़रत याकूब ना कहें जे जेको सोनो तो मूंखे सुणाए है कि तुंहिंजे भाउ खे न सुणाइजे. वरेला इन शैतान लिल इंसान अदुव मुबीन. थी सके तो शैतान इंसान जो दुश्मन है. अजे भाई जे दिल जे अंदर तोला करे हसद खार बुग़्ज़ अदावत विझी सके तो ये शैतान जेको इंसान जो दुश्मन है. एतिरे लाइ करे हज़रत याकूब यूसुफ खे चई वियो है जे न सोणे खे मूंखे तो सुणाए है तुंहिंजे भाउ खे न सुणाइजे. थी सके तो उन जे दिल जे अंदर हसद पैदा थिए. वकज़ालिक यजतबीक रब्बुक वयुअल्लिमुक मिन तावीलिल हदीस वयुतिम्मु निअमतहु अलैका व अला आलि याकूब कमा अतम्मा अला अबवैका मिन क़ब्लु इब्राहीम व इसहाक़ इन्न रब्बक अलीमुन हकीम. हिते यारो हज़रत यूसुफ पंहिंजे पीउ खे चई या अबती ऐं मुंहिंजा पीउ. हिकिड़ो वहे तो मुंहिंजा पीउ, ॿियो वहे तो या अबती. ने हज़रत याकूब पंहिंजे पुत्र खे चई या बनैया ऐ मुंहिंजा पुत्र. पाण चवंदा आहियूं मुंहिंजो पुत्र त ख़ाली पंहिंजो पुत्र. जॾहिं चऊं मुंहिंजा पुत्र त हिन में पंहिंजी मोहबत वधी वञे थी औलाद लाइ. जहिड़ी तरह हज़रत इब्राहिम क़ुरान मजीद में पंहिंजे पीउ जे बारे में चई या अबती ऐ मुंहिंजा पीउ. हज़रत लुक़मान जॾहिं पंहिंजे पुत्र खे नसीहत कई त चई या बनैया ऐ
اے مجھا پتر تو ایکڑے پیر نے پتر جے وچ میں یہ محبت ہونی کھپے اج پا جاری ہوتا کئی اولاد ہے پیسہ پوچھے نٿي سگھي ان جي ڳالهه جي ڪري ڪهاڻي هوندي ته ماء کي چوندا پير کي ڪڏهن چوندا ايترو پير جو خوف اولاد جي دل ۾ وهي رهي ٿو جي پير گهر پهچي تو بڑا رات وڪندا پيا رات بند ٺپ ٿي ويندي رات مڙي لڳي رهندا حالانڪه غلط رستو ہے یہ محبت نہ چاہوا جي پير جڏهن گهر پهچي تو ته جنات جو وڃي وڃي تو یہ نہ هو کپي بلکہ پير ۽ پتر جي وچ ۾ محبت هوني کپي جو محبت انبیاء کرام پڑھ جو اولاد سے کہیں اللہ کے نبی کی زندگی میں جاری حضرت فاطمہ جو اللہ کے نبی کی دیے ہوئی کتنی نکاح پٹھیا پر اللہ کے نبی سے جڑے ملے گا چیزیں بھی حضرت فاطمہ اللہ کے نبی پیشانی کی بیٹی کی دعوا اے انہیں جگہ پتا اٹھی کرے اللہ کے نبی حضرت فاطمہ کے بیاری دعوا حسن حسین سے محبت کی دعوا تو یہ محبت جو رہی پیر نے اولاد کے پیر پتر کے وچ میں ہونی کھپے تے یا بنی اے مجھا پتر یا ابتی اے مجھا پیر تو حضرت یوسف علیہ السلام حضرت یوسف کے حضرت یعقوب نہ کرے وجے تو جی سونو تو مکے سنا ہے بولا یعقوب کے قبر پئی کہ مجھے پتر ہیڑو سونو رکھے ہیں یہ سونو عام انسان نہ تو دسی سکے تو آگے اللہ رب العالمین مجھے پتر کے بڑو نبی بنائے وہ حضرت یعقوب چاہے تو ایڑی طرح تو جو پروردگار تو کہ برگزیدہ بنائیں دو تو کہ خوابے کی تعبیر سکھائیں دو پھر جی نعمت تے پوری کہیں دو جڑی طرح یعقوب جے گھر والے نے اللہ رب العالمین نعمت کہیں تو جے بیٹا نعمت ابراہیم تے اسحاق تے اللہ رب العالمین پھر جی نعمت کہیں یہ حضرت یعقوب حضرت یوسف کے چاہیے ہو ہے واللہ جل لقد کان فی یوسف و اخوته آیات للسائلین یوسف کے قصے میں سوال کرنے والے نہ کرے وجہ نشانی اللہ جل یوسف کے قصے میں سوال کرنے والے نہ کرے وجہ نشانی ہوئی وہ نشانی کئی ہوئی ایکڑی نشانی کئی ہے جیکو انسان ہے متقی ہے پرہیزگار ہے ان کی زندگی میں جو دکھ اچن تا تکلیف اور مصیبت اچن تھیو پر آگے ہلی کرے نہ کرے رزلٹ خاص اچي ان کے امتحان اچي نہ زندگی میں تکلیف اچي نہیں ایڑو نہ ہے کہ نیک انسان ہے نہ مت دکھ ہے تکلیف اور مصیبت پہ اچي ان کی زندگی میں تکلیف اور مصیبت بڑے اچي نہیں والعاقبۃ للمتقین انجام متقین بہتر جو کو انجام ہو جو کو پچھاڑی ہوندی یہ نیک انسان نہ کرے بہتر ہوندی پہلے اللہ رب العالمین کی طرف سے انسان مدد دکھ ہے تکلیف مصیبت تو بڑے ہونا پر ان جو پرینام ہوندو ان جو رزلٹ جو ہوندو ایک خاص ہوندو اللہ چاہے تو یوسف کے قصے میں سوال کرے والے نہ کرے وڑیو نشانی ہوئی بھئی نشانی کے نبی کی نبوت کی خبر پئی پاتے اللہ کے نبی کی نبوت خبر کی پئی کہ اللہ کے نبی حضرت یوسف جو قصہ پاک سنائے ہن نبی کی کیڑی خبر کہ حضرت یوسف جو قصہ کو ہے نبی کے جبرائیل ہے جبرائیل علیہ السلام کے اللہ رب العالمین چاہیے کرے آنا ہے تو یہ بڑی نشانی ہے کہ حضرت یوسف کے قصے میں اللہ کے نبی علیہ السلام کی نبوت کے بارے میں پاک خبر ہوئی اذ قالوا ليوسف واخوه احب الى ابينا منا ونحن عصبة ان ابانا لفي ضلال مبين حضرت یوسف جا 11 بابا ان میں ہکڑو سگو بابا بیا جو ڈون بابا وہ مطلب بات ہے پہ ہکڑو نے ماں کو وئی جو سگو بابا ان جو نالو بنیامین ہو بنیامین سپا ننڈو بچو ہوتا ہے نہ وقت حضرت یوسف کی عمر 8 کے 9 والے ہوتی جب مائیں حضرت یوسف کے قتل کرنے کی سازش کیوں تو یوسف 8 کے 9 والے جو ہوندو نے انیا ننڈو ان جو با بنیامین جو سگو باو اے بیا جو ڈو باوا کو متری ماجا سگی ماجا بانوا ای با پڑھنے میں چون لگا جے پانچو پیج کو یعقوب رہو یوسف سے کہ یوسف جے با سے ودارے محبت کرے جو با سے محبت ودارے نہ تو کرے یوسف ہے یوسف جی با سے ودارے محبت کرے تو با ڈو جانا ہی وہ بجانا ہے اور یہ نہ کہ با سے محبت کرے پر با سے محبت نہ تو کرے بے شک پانچو پیج پورے سراسر غلط ہے ایک با پڑھنے میں گالی نہیں ہے تے یہ نہ تھا کہ پانچو پیج کی
વધારે દે તો પાકે ઓછો દે એ નતા છે गिफ्ट जे बारे में गाल नथा कई हदीअ जे बारे में गाल नथा कई बोलेला जेको नबी हूंदो आहे वो पंहिंजे औलाद जे विच में इंसाफ कईंदो आहे हिते जेको भाउ चई रहिया आहिनि मोहब्बत जे बारे में चई रहिया आहिनि जे पंहिंजी जेको मोहब्बत रही मां लाइ करे ऊची आहे यूसुफ अलैहिस्सलाम में बेनियामीन जेको रहियो इन लाइ करे पंहिंजी मोहब्बत वधारे आहे हिते हिकिड़ी ॻाल्हि रही वई जे हज़रत यूसुफ के हज़रत याकूब अचे मुंहिंजा पुत्र ही तूं ख़्वाब मुंहिंजे भाउ खे न चइजो ये हिकिड़ी माइट जी तरबियत है औलाद खे पाण पंहिंजे पुत्र खे चओ पुत्र ही कम न करजां त पंहिंजो पुत्र पंहिंजी ॻाल्हि न करे हू कम नथो करे ईअं न बल्कि जंहिं ॻाल्हि जो हुकुम ॾियो जे पुत्र ही कर त हुनजा फ़ाइदा पण माइट खे चवणा खपनि हिन जो फ़ाइदो ही है नमाज पढ़ त नमाज जो फ़ाइदो ही है अल्लाह जन्नत ॾींदो नेकियूं कर हिन जो फ़ाइदो ही है कंहिं ॻाल्हि खां औलाद खे रोकियूं था त हुनजो नुक़सान पण थिए थी जे पुत्र ही कम न करजे हिन जो नुक़सान ही थिए त मांगरो कयूं था ख़ाली ना कयूं था ही कम न करजे ही कम करजे इहे न बल्कि तरबियत ही है कंहिं कम जे बारे में औलाद खे हुकुम ॾियो त हुनजा फ़ाइदा पण चओ औलाद खे बेनिफिट चओ जे पुत्र ही कम कई न त हिन जा फ़ाइदा ही आहे ही कम न कई न हाणे तोखे ना कयां तो एतिरे लाइ जे हिन कम जा नुक़सान रहिया ये औलाद खे नुक़सान बयान करणा खपनि त हज़रत यूसुफ जा भाउ चवनि था पंहिंजो पीउ मां से मोहब्बत नथो करे बेनियामीन ऐं यूसुफ से मोहब्बत करे थो पंहिंजो पीउ जेको सरासर गुमराही जे अंदरि आहे हाणे हज़रत यूसुफ खे मारे जी प्लानिंग बनाई था उक़्तुलू यूसुफ चवनि था यूसुफ खे क़त्ल करे विझो मारे विझो न बचे बास करे बासुरी हज़रत यूसुफ मरी वेंदो त पंहिंजी जेको मोहब्बत रही पंहिंजी तरफ़ वरी अची पंहिंजो पीउ पासे मोहब्बत कई हसद जा केतिरी ख़तरनाक वस्तु आहे हसद जे क़त्ल करे मथे हसद इंसान खे उभारे इंसान क़त्ल करे मथे मजबूर थी वञे थो हसद जी वजह से हाणे इंशाअल्लाह इहो वाक़ियो सवाल खणंदासीं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान हदीस जी ॻाल्हि सुणी करे इबरत हासिल करे जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजा रोज़ा नमाज़ तरावीह तमाम इबादतूं पिण जी बारगाह में क़बूल अता फरमाए आमीन।